यो ईमान जो ॿियो जुज़ो आहे। ऐं टियों जुज़ो आहे अल्लाह जे मलाइकनि खे मञण। कंहिंखे मञण? मलाइकनि खे मञण। मलाइक तो न ॾिठा आहिनि, तो मलाइकनि खे ॾिठो न आहे, पर अल्लाह चयो त मलाइक आहिनि, क़ुरान चयो त मलाइक आहिनि, मदीने वारे साईं चयो त मलाइक आहिनि। पोइ तोखे मूंखे मञणो पवंदो त मलाइक। चओ मलाइक, सभई चओ मलाइक आहिनि। मुंहिंजा दोस्तो, अल्लाह जा फरिश्ता उहे नूर जी तख़लीक़ आहिनि, नूर मां पैदा थियल आहिनि, न नर आहिनि न मादियूं आहिनि। इंसान हिकिड़ो मर्द हूंदो, औरत हूंदी न, पर फरिश्ता आहिनि जिन्स खां पाक आहिनि, उन्हनि में नर मादी न आहे, सभु नूर जा ठहियल आहिनि, सभु पाक आहिनि, गुनाह न कंदा आहिनि। ला यसून अल्लाह जी बेफ़रमानी न कंदा आहिनि। व यफ़अलून मा युमरून, जेको रब जो हुक्म मिलंदो अथनि उहे अमल कंदा आहिनि। बेफ़रमानी कॾहिं न कंदा आहिनि। ऐं उहे मलाइक, हर मलाइक खे अलाह ताला पंहिंजी पंहिंजी ड्यूटी ॾिनी आहे। हिकिड़ा मलाइक असांजे कुल्हनि ते विहारिया आहिनि, सॼे कुल्हे ते ॿिया खपे ते सॼे वारा नेकियूं लिखंदा आहिनि, खपे वारा गुनाह लिखंदा आहिनि। ये मलाइक कुल्हनि ते वेठा आहिनि। हिकिड़ा मलाइक मुंहिंजा दोस्तो तव्हांजे हलाइण ते, के खाराइण ते, के प्यारण ते, मुंहिंजा दोस्तो के मलाइक अल्लाह जा कब्र में पुछाणे ते, के मलाइक मींह वसाइण जी ड्यूटी ते, के अघन ऐं गभन ते। अल्लाह ताला जल शानो मलाइकनि खे जुदा जुदा ड्यूटियूं ॾेई छॾियूं आहिनि, पर हिकिड़ा मलाइक अहिड़ा आहिनि जंहिंजी ड्यूटी इहा आहे, उहे सॼी धरती में घुमंदा आहिनि। जिथे बि को उम्मती सलात पढ़ंदो आहे त उन उम्मती जे मथां ते नूर वसाईंदा आहिनि, रहमत वसाईंदा आहिनि। उहा सलात खणी नूर जे तबक में विझी, उहा सलात खणी मदीने पाक ॾे पहुचंदा आहिनि। चवंदा या रसूल अल्लाह, अॼु घुमंदे घुमंदे कच्चे में वियासीं चांडनि जे ॻोठ में, या रसूल अल्लाह तुंहिंजा उम्मती गॾु थिया वेठा हुया, उते ॾाढियूं सलातूं पे पढ़नि, ही उन्हनि जूं सलातूं खणी आया आहियूं। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या। मुंहिंजा दोस्तो, हालांकि मदीने वारो पाण खुद भी ॿुधे थो, अस्मा सलात अहल मोहब्बती मोहब्बत वारो दुरूद पढ़ंदो आहे, उन जे चपन जा आवाज़ मां पाण गुंबद ख़दरा में ॿुधंदो आहियां। पर मलाइकनि खे रब शाहिद बणाईंदो, या ड्यूटी आहे मलाइकनि जी। पर हिकिड़ा मलाइक अहिड़ा आहिनि जंहिंजी ड्यूटी इहा आहे, जंहिं घर में मुहम्मद नाले वारो, अहमद नाले वारो हूंदो आहे, सुबुह शाम पफेरा उन घर ते रब जी रहमत जे वसाईंदा आहिनि। अब ॻाल्हि सम्झो था? बच्चा ॼमनि न, उन ते नालो रखो मुहम्मद, नालो रखो अहमद। जंहिं घर में मोहम्मद या अहमद नाले वारो हूंदो न, उन घर में रोज़ानो पफेरा मलाइक हाज़िरी भरींदा आहिनि। हाँ, सुभान अल्लाह। ऐं हबीबन करीमन फरमाया त हिकिड़े घर में जे हिकिड़ो मोहम्मद नाले वारो हुजे, ॿियो मोहम्मद नाले वारो, टियों मोहम्मद नाले वारो हुजे, त बि तव्हांखे कस न आहे। असां वटि आहे पाण, चवंदा हिकिड़े नालो रखियो, चवंदा हाणे ॿियो को बि इहो साॻियो नालो न रखे, आहे या न? हा, ॿिया न त कुराड़ियूं कावड़ थी वेंदियूं, पोड़ियूं जेके पोड़ियुनि जी शरीयत ई जुदा आहे, पोड़ियुनि जो तरीक़ो ई जुदा आहे, सम्झो था? कुराड़ियूं का, हा हा मुंहिंजे पुट जो नालो वरी को रखियो आहे।
ॿिया नाला रखो न रखो पर मुहम्मद नाले वारा भली घर में ॿ हुजनि चार चार हुजनि त बि तव्हांखे कस कोन लॻंदी। हज़रत इमाम मोहम्मद ग़ज़ाली नालो मुहम्मद, पीर जो नालो मुहम्मद, दादे जो नालो मुहम्मद, पड़ दादे जो नालो मुहम्मद, तड़ दादे जो नालो मुहम्मद, सुकड़ दादे जो नालो मुहम्मद। हाँ वरी पुट जावे तो उन्हनि ते नालो मुहम्मद रखियो। जंहिंसां प्यार हूंदो आहे न उनजो नालो रखबो आहे। सुभान अल्लाह। हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु सैयदना इमाम हुसैन के पुट जाओ नालो रखियईंसि अली। वरी टियों पुट जाओसि उन्हे जो नालो बि रखियईं अली। वरी टियों पुट जाओसि उन्हे जो नालो बि रखियईं अली। न चयो सुभान अल्लाह। हाँ पोइ जेको पहिरियों पुट हुयुसि उन्हे खे सॾींदो अली अकबर। अकबर जी माना वॾो वॾो अली। जेको विचों हुयुसि उन्हे खे सॾींदो अली औसत विचों अली। ऐं जेको नंढो हो उन्हे खे सॾींदो अली असगर नंढो अली। वॾो अली नंढो अली विचों अली नालो टिनी जो अली। समझो था। जेकॾहिं पंहिंजे बचन जो नालो मुहम्मद रखो त तव्हांजे घर ते रब जो नूर वसंदो बरकत नाज़िल। ऐं जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो, क़यामत जो ॾियारो थींदो मुंहिंजा दोस्तो मदीने वारे मीर खे रब सॾु कंदो या मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाणे महशर जे मैदान में हज़ारे माण्हू हूंदा जंहिंजा नालो मुहम्मद हूंदो। जेॾीमहिल सॾु थींदो सभु डोड़ंदा ईंदा रब जो सॾु मिलियो आहे। अॼु मग़फ़िरत थींदी जन्नत मिलंदी सभु डोड़ी ईंदा। रब फरमाईंदो कीअं आया आहियो? चवंदासीं तुंहिंजो सॾु थियो या मुहम्मद। रब फरमाईंदो मूं तव्हांखे त न सॾियो आहे, मूं त पंहिंजे महबूब मुहम्मद खे सॾियो। मायूस थी मोटण लॻंदा चवंदासीं असांजो नालो बि मुहम्मद हुयो। असां सम्झोसीं शायदि असांखे कुर्ब जो सॾु थियो आहे। हाणे मोटण लॻंदा। रब फरमाईंदो मोटो न जे तव्हांजो नालो मुंहिंजे महबूब जे नाले जे मुआफ़िक़ आहे त वञो तव्हां सभिनी खे बख़्शे सॼ में। सुभान अल्लाह। पोइ जेॾीमहिल मुहम्मद नाले वारनि जी मग़फ़िरत थींदी बख़्शिश थींदी पोइ रब फरमाईंदो त ए मुहम्मद नाले वारो तव्हां अकेला न वञो, पंहिंजे अबे खे जंहिंसां ते नालो रखियो हो पंहिंजी अम्मा खे बि गॾु वठो। अबे अम्मा खे कढाए जन्नत ॾे वठी वञो। मुहम्मद नाले वारो पाण त छुटी वेंदो पर पंहिंजे अबे अम्मा खे बि छॾाए जन्नत ॾे वठी वेंदो। तुंहिंजो नाम मिठा ॾाढो मिठो आहे साईं तुंहिंजो नाम। असां ॿारनि गुनहगारनि आज़माए ॾिठो आहे तुंहिंजो नाम। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो त अल्लाह जे मलाइकनि जी इहा ड्यूटी आहे त जंहिं घर में मुहम्मद नाले वारा हूंदा आहिनि उन्हनि ते अची घर ते रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल कंदा आहिनि। हिकिड़ा मलाइक ककरनि जे हलाइण ते मुक़रर आहिनि। हिकिड़ा मलाइक मुंहिंजा दोस्तो फ़रिश्ता इंसाननि जे मथां अल्लाह ताला जल्ल शानो उन्हनि जे हलाइण घुमाइण ते मुक़रर कया आहिनि। हिकिड़ा मलाइक अल्लाह जी CID पुलिस तुंहिंजे कुल्हनि ते तोसां गॾु आहिनि। उठ नथी अवेसलो तुंहिंजे धूए में थाणो जत
नफ्स घुमई पियो जुए में जंहिंजो घुमे पियो घाणो हणी ताड़ तकड़ो कंदई सरवाण सियाणो हित तो चरी लुल्लुर ऐं लाणो उते वेड़ बि वींदई विसरी चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या ईमान जो टियों जुज़ो आहे मलाइकनि खे मञणु। तव्हां मञो था त मलाइका आहिनि?